आलमी मालियाती इदारे IMF वफ़ाक़ खे बोर मुतासिर इलाइक़नि में स्कीमुनि लाइ फंड्स ॾियण खां रोके छॾियो आहे। हुकूमत पारां IMF वफ़द खे रिक्वेट ऐं सोन जे खाणनि बाबति बि ब्रीफिंग ॾिनी वेंदी। IMF जे मिशन ऐं पाकिस्तान विच में इक़्तिसादी जाइज़े बाबति अॼु नाणे ऐं तवानाई खाते सां ॻाल्हियुनि जो ॿियो दौराह थींदो। ज़रीन मूजिबि रिक्वेटिक मंसूबे ते कुझु ब्रीफिंग थी चुकियूं आहिनि। इन हवाले सां अॼु ॻाल्हियुनि जो ॿियो दौरु थींदो। IMF खे रिक्वेटिक ट्रामी ऐं सोन जे खाणनि बाबति मंसूबे ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। मंसूबे जो काथो 4.3 अरब डॉलर्स खां वधी 7.72 अरब डॉलर थी वई आहे ऐं पहिरें मरहले में ट्रामे जी 2 लख मैट्रिक टन सालियानी पैदावार जो काथो लॻायो वियो आहे। IMF मिशन खे बोर सबबि थियल नुक़साननि ते पिणु ब्रीफिंग ॾिनी वेंदी। ज़रीन मूजिबि इजलास में बोर जे नुक़साननि खां पोइ बजट हदफ़ ॿीहर मुक़ररु करण ते बहस थींदो, जॾहिं त IMF वफ़ाक़ खे बोर मुतासिर इलाइक़नि में स्कीमुनि जी फंडिंग खां रोके छॾियो आहे। सिंध काबीना जो अहम इजलास वॾे वज़ीर सदारत हेठि जारी आहे। एम्प्लॉइज़ अलायंस जे मुतालबनि समेत 34 नुकाती एजेंडा ते गौर वीचार करण लाइ अहम फ़ैसिलनि जो इम्कान आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह सदारत हेठि सिंध काबीना जे इजलास में सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन कटौती वारो फ़ैसिलो वापसि वठण वारी तजवीज़ ते गौर वीचार कयो पियो वञे। सिंध काबीना पारां ॾोह छॾे पुलिस आॾो पेश थींदड़ धाड़ेलनि खे आम माफ़ी ॾियण वारे पॉलिसीअ जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सिंध काबीना पारां कॉन्टीजेंसी ते मुक़ररु कयल LBOD जे मुलाज़िमनि खे पको करण वारी तजवीज़ ते पिणु गौर वीचार कयो वेंदो। वॾे वज़ीर जी हेलीकॉप्टर लाइ चीफ इंजीनियर जी नए सिर मुआइदे बाबति पिणु गौर वीचार बाद फ़ैसिले जी मंज़ूरी जो ॾियण जो इम्कान आहे। काबीना में सिंध फूड अथॉरिटी में गैर सरकारी मेंबर मुक़ररु करण वारे फ़ैसिले जी मंज़ूरी पिणु ॾिनी वेंदी। सिंध काबीना में फ्लोर मिल्स खे कणिक जारी करण वारे फ़ैसिले खे मंज़ूरी ॾिनी वेंदी। काबीना इजलास में कराची वाटर बोर्ड में शामिल गैर सरकारी मेंबरनि खे मुआवज़ो ॾियण ऐं शाहराह भुट्टो जे फ़ेज़ 2 लाइ फंड्स जारी करण वारे फ़ैसिले जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। गज़ा में जंगबंदी लाइ सदर डोनाल्ड ट्रंप जी 20 नुकाती तजवीज़ुनि ते मिस्र में हमास, इसराइल ऐं अमरीका विच में ॻाल्हियूं शुरू थी वयूं आहिनि। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि हमास, इसराइल ऐं अमरीका विच में जारी ॻाल्हियुनि में गज़ा में जंगबंदी, इसराइली यरगमालनि जी वापसी वारे मामले ते ब्रेक थ्रू जो इम्कान आहे। हमास पारां गज़ा मां इसराइली फ़ौज जी वापसी जी सूरत में हथियार फ़लस्तीनी अथॉरिटी वटि जमो करण जी पिणु ख़ातिरी कराई वई आहे। खलील हया हमास जे वफ़द जी क़यादत करे रहियो आहे, जेको दुहा में मिज़ाइली हमले में बची वियो हो, जॾहिं त संदसि पुटु चीफ ऑफ स्टाफ ऐं ॿिया अहलकार शहीद थी विया हुआ। हमास पंहिंजे बयान में चयो आहे त ॻाल्हियुनि जो मक़सदु यरगमालनि जी आज़ादी ऐं गज़ा में अमन जो क़याम लाइ सदर डोनाल्ड ट्रंप जी भेटा पेश कयल मनसूबे जी अमल दरामद जो तरीक़ेकार तइ करणु आहे। अरबी समुंड में मौजूदु सामूंडी शक्ति तूफ़ान जी शक्ति ख़तमु थियण लॻी। 24 कलाकनि में डीप डिप्रेशन में तब्दील थी वेंदो। मौसमियात खाते मूजिबि शक्ति तूफ़ान जो ज़ोर ख़तमु थी रहियो आहे। तूफ़ान कराची खां परे थींदो वञी ज़ोर विञाईंदो पियो वञे। अरबी समुंड में मौजूदु शक्ति तूफ़ान कराची खां 910 किलोमीटर परे आहे ऐं 24 कलाकनि में हवा जे दबाउ में तब्दील थी वेंदो। मौसमियात खाते मूजिबि त तूफ़ान जे मर्कज़ में हवा जी रफ़्तार 80 खां 90 किलोमीटर फ़ी कलाक आहे। सामूंडी तूफ़ान जे असर हेठि सिंध ऐं बलोचिस्तान जे सामूंडी किनारे वारे इलाइक़नि में बरसाति जो इम्कान आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त तूफ़ान सबबि सामूंडी वेरुनि में चाढ़ सबबि मोहाना 7 अक्टूबर ताईं समुंड में वञण खां पासो कनि। पंजाब जी इतलात वारी वज़ीर उस्मा बुखारी चयो आहे त जेके कुझु नथा करे सघनि रुॻो तनक़ीद ई कंदा आहिनि। पंजाब में बोर जी तबाही दौरान बि सियासत कई वई। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदी उस्मा बुखारी चयो त पंजाब हमेशह वॾे भाउ जो किरदारु अदा कयो आहे। पंजाब जी इतलात वारी वज़ीर उस्मा बुखारी चयो त ॾुखे वक़्त में सियासत करण वारो अमल अफ़सोसनाक आहे। तनक़ीद कंदड़ ॿुधी छॾनि त पंजाब में सोलर सिस्टम पैसनि ते विकिरो नाहे थींदो। हुन चयो त पंजाब हुकूमत कमु करे थी त कुझु माण्हुनि खे तकलीफ़ थींदी आहे। पाकिस्तान जी अदाकारा किन्ज़ा हाशमी जीवन साथी जी ॻोल्हा शुरू करे छॾी। किन्ज़ा हाशमी चयो आहे त शादी लाइ ड्रिघे कद ऐं ॾाढ़ी वारा मर्द खे अहलियत ॾींदसि। किन्ज़ा हाशमी हिकु प्रोग्राम में शिरकत दौरान मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते दिलचस्प सवालनि जा जवाब ॾिना। किन्ज़ा हाशमी चयो त मर्दनि बाबति पुछियल सवाल जे जवाब में चयो त हू सभ खां पहिरीं मर्दनि जो क़द्रु ॾिसंदी आहे। हुन चयो त खेसि ॾाढ़ी वारा मर्द पसंदि आहिनि। उन खां सवाइ मुख़लिस ऐं वफ़ादार मर्द खे अहलियत ॾींदसि। अमीर न बि हुजे त मसइलो न आहे। किन्ज़ा हाशमी चयो त संदसि नज़र में मुहबत मर्द जे स्टेटस ऐं बैंक बैलेंस खां वधीक अहम आहे। वारिया जे बाज़ार में ॾींहुं ॾिठे दुकानदारनि खां फुर वारे वाक़े ख़िलाफ़ शहरी रस्तनि ते निकिरी आया। रहवासियुनि इंडस हाईवे ते धरणो हणी रोड बंदि करे छॾियो। शहरनि जी वॾी अंग वधंदड़ बदअमनी ऐं दुकानदारनि खे फुर वारे वाक़े ख़िलाफ़ डिग्री कॉलेज वटि इंडस हाईवे ते रुकावटूं रखी रोड बंदि करे छॾियो, जंहिंजे करे ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। धरणे खे सपोर्ट करण लाइ शहरी इत्तेहाद नसीराबाद जे अॻुवान पिणु धरणे ते वेही रहिया। उन मौक़े ते अॻुवाननि असगर छुटो, कामरेड सिंगार नुनारी, कामरेड इब्राहिम चांडियो, यूनिस छुटो ऐं ॿियनि चयो त
कानून हाणे सिर्फ़ ऐं सिर्फ़ ॾेखाव ख़ातिर बचियो आहे, छो त 1 डज़न जे लॻभॻि फोरू वारिया शहर जे मेन बाज़ार में घिड़ी दुकानदारनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए खाइनि लखें रुपया फुर करे फरार थी विया। उन्हनि चयो त असांजी पुलिस रुॻो पाण बचाइण ऐं पाण खे लिकाइण में पूरी आहे। SSP कमर शहजाद कोट वाक़े वारी हंधि पहुची मुज़ाहिरीन खे ख़ातिरियूं कराए धरणो ख़त्म कराए छॾियो। बेरिया सिटी में फौरन मोटरसाइकिल फुर दौरान मुज़ाहिमत ते वापारीअ खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। मक़तूल जे वारसनि पारां लाश फारूकी आज़म चौक ते रखी धरणो हणी रोड बंदि करे छॾियो। वापारी आबिद आराई पंहिंजे ॻोठ खां शहर अची रहियो हो त हथियारबंदनि ॻोठ मुहाजिरीन भरिसां सिधियूं गोलियूं हणी क़त्ल करे फरार थी विया। वाक़े ख़िलाफ़ मक़तूल जे वारसनि फारूकी आज़म चौक ते रखी पुलिस ख़िलाफ़ धरणो हयो क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। मक़तूल जे वारसनि ऐं शहरनि जो चवणु आहे त पुलिस भिरिया रोड भरपासे में अमन अमान कराइण में नाकाम थी चुकी आहे। हुननि SSP नौशर फिरोज़ खां मुतालबो कयो त फौरन क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मीरपुर ख़ास जी अदालत परॾई फूड चेन रेस्टोरेंट ते हमले वारे केस में 13 जवाबदारनि जा ज़मानत अचण जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। मीरपुर ख़ास में इसराइल ख़िलाफ़ रैली कढण बैदि हैदराबाद रोड ते वाक़िए बैन अल-अक़वामी फूड चेन जी फ्रेंचाइज़ खे बाहि लॻाइण, फुरलुट करण, पुलिस ते फायरिंग ऐं पथराव करण जे केस में ज़मानत ते 38 ॼाणायल जवाबदारनि दहशतगर्दी जी अंत वारी अदालत में पेश थिया। अदालत केस जी इन्वेस्टिगेशन ऑफिसर इंस्पेक्टर आतिफ़ इक़बाल शाह खे 13 अणॼातल जवाबदारनि खे जाच दौरान संदन सुञाणप ज़ाहिर करण बावजूदि गिरफ़्तार न करण ते शोकास नोटिस जारी करण जो हुकुम ॾिनो ऐं 13 जवाबदारनि जा नाक़ाबिले ज़मानत वारंट जारी करण जो हुकुम ॾिनो आहे। जवाबदारनि जे वकील राव फैसल तरफ़ां अदालत में दायर कयल सेक्शन 23A जी दरख़्वास्त ते दलीलनि लाइ सरकारी वकील तबियत ख़राब हुजण करे पेश न थियो, जंहिंजे करे अदालत केस जी ॿुधणी 20 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरि ॻाल्हाईंदे जवाबदारनि जे वकील राव फैसल चयो त सेक्शन 23A तहत ही केस दहशतगर्दी जे अंत वारी अदालत जो नथो लॻे। उन करे हिन केस खे सेशन कोर्ट जी अदालत मुंतक़िल करण लाइ दरख़्वास्त दाख़िल कई वई। उन मामले ते अॼु सरकारी वकील खे अदालत में दलील ॾिना विया, पर सरकारी वकील तबियत ख़राब हुजण करे अदालत में पेश न थियो। ईंदड़ ॿुधणी ते सेक्शन 23A ते धुरनि जा वकील अदालत आॾो पंहिंजा दलाइल पेश कंदा। नसीराबाद में बरतरफ़ पुलिस एहलकार नौकरी ते बहाल करण लाइ मुबैना रिश्वत घुरण तां ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। मेहरान कॉलोनी जो रहवासी 44 साला पुलिस एहलकार ज़ुल्फ़कार अली जोणे जो पघारूं बंदि थियण ऐं बहालीअ लाइ रिश्वत घुरण सबबि इंतिहाई क़दम खयो। फौती पुलिस एहलकार जे भाउ बरकत अली ऐं ॿियनि वारसनि मीडिया खे ॿुधायो त ज़ुल्फ़कार अली खे ड्यूटी ते कराची ट्रांसफ़र करे वियो हो, जितां अमर जी नाचाकी सबबि मोकल वठी नसीराबाद पहुतो हो। हुननि ॿुधायो त ज़ुल्फ़कार जोणे जो खां एहलकारनि 60,000 रुपया वठी मोकल ॾिनी हुई, पर मोकल ते हुअण बावजूदि खेसि बरतरफ़ कयो ऐं बहालीअ लाइ 6 लख रुपया रिश्वत जो मुतालबो कयो वियो। हुननि चयो त नौकरी तां बरतरफ़ ऐं पघारूं बंदि करण ते तकजे MPA खे पिणु अपीलूं कयूं हुयूं। बहालीअ लाइ हू DIGs, SSP समेत आला अख़्तियारनि खे दरख़्वास्तूं ऐं गुज़ारिशूं करे चुको हो, पर कंहिं बि दाद फरियाद न कई। उन बाद ज़ुल्फ़कार जोणे जो डिपार्टमेंट ख़िलाफ़ कोर्ट में केस दाख़िल करायो, जेको हलंदड़ हुयो, पर इंसाफ़ न मिलण ते मायूस थी ख़ुदकुशी करे छॾी।